अस्सलाम वालेकुम दोस्तों, रूबी अली केरु आहे? रूबी अलीअ खे कोई बि रोकण वारो कोन्हे। आख़िर छो? छा रूबी अली नाज़ेबा वीडियोज़ डार्क वेब ते विकिरो करे थी? तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल के नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटीअ जे बटण खे ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों, रूबी अली जो असुलु नालो रूबी आहे ऐं रूबी अली जो तालुक़ु उमरकोट शहर सां आहे ऐं रूबी अली राजपूत कबीले सां तालुक़ु रखे थी। सिंध में राजपूत कबीलो उहो कबीलो आहे जेको पाकिस्तान आज़ादु थियण वक़्तु हिते रहिजी विया। अंदरूनी सिंध में राजपूतनि खे पंजाबी मेवो ऐं कराचीअ में महाजिर तौरु पिणु सुञाता वञनि था। रूबी अली जी पैदाइश 10 अप्रैल 1993 ईस्वीअ ते थी ऐं रूबी अली हिन वक़्तु कराचीअ में रहे थी ऐं हूअ पंहिंजी फैमिली खां धार आहे, मतिलबु त रूबी अली अकेली रहे थी। रूबी अली फ़न ऐं अदाकारीअ जी शुरूआति PTV तां कयाईं। उन खां पोइ रूबी अली सिंधी TV चैनल KTN तां ड्रामनि जी शुरूआति कई। रूबी अली शुरूआति हिन फिल्मनि मां कई: ख़ुशी, कारतूस ऐं कॾहिं त सिजु उभिरंदो। रूबी अली जा शुरूआती फिल्म इहे हुया। इन खां अलावा रूबी अली जा केतिरा ई गाना मौजूदु आहिनि, जंहिंमें मस्त जवानी, रोज़ रुसंदी, पेके हली वेंदी साईं, मेहंदी सॉन्ग, कांवड़ी ऐं ॿिया केतिरा ई रूबी अलीअ जा गाना इंटरनेट ते मौजूदु आहिनि। सिंध जे मशहूरु ऐं नाले वारे सहाफ़ी इम्तियाज़ चांडी चयो आहे त रूबी अली ऐं अक्सा किंजर 2 नंबर मायूं आहिनि जेके वॾेरनि जूं रखियलियूं आहिनि। बोतारनि ऐं MPN सां राति गुज़ारे उन्हनि खां लखें रुपए वसूल कंदा आहिनि। रूबी अली सां हर वक़्तु नज़र ईंदड़ इरशाद जागरानी ऐं रूबी अली जो कमु उन्हनि ददनि खां हलंदो आहे, मतिलबु त उन्हनि जो ज़फ़र गुज़र हिन कम तां हलंदो रहंदो आहे। ताज़ो ई सिंधी मशहूरु अदाकारा रूबी अली जी फ़ाहिश वीडियो डार्क वेब ते 20 लखनि रुपयनि में विकिरो थियण जो इंकशाफ़ थियो आहे। रूबी अली जो वीडियो डार्क वेब ते तमामु वायरल आहे। हिन वीडियो खे पाकिस्तान में बैन हयो वियो आहे, मतिलबु त ॿाहिरि मुल्क में ॾिसी सघिजे थो। हीउ वीडियो तव्हांखे कीअं लॻो, पंहिंजो कमेंट जो इज़हार ज़रूरु कजो ऐं मिलूं था हिकु नए वीडियो सां गॾु। फ़िलहालु अल्लाह हाफ़िज़।